आगाह कयो आहे त गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते कंढी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजी वई। नतीजे में पुलिस एहलकार फोत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे आगाह कंदा हलूं। गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते कंढी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजी वई, जॾहिं त पुलिस एहलकार जमशेद इसाक जट फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अमां ताईं पहुचाईंदा हलूं। गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते कंढी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजी वई आहे। नतीजे में पुलिस एहलकार जमशेद इसाक जट फौत थी वियो आहे। गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते कंढी स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजी वई आहे। नतीजे में पुलिस एहलकार जमशेद इसाक जट फोत थी वियो आहे।